जिले घोटकी में मकानी चूंडन जो चहचटो 1524 उम्मीदवार क़िस्मत आज़माइण लाइ मैदान में लथल। अक्सरियत आज़ाद उम्मीदवारनि जी ज़िले घोटकी में पहिरियों भेरो वॾे पैमाने ते आज़ाद उम्मीदवार सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां मुक़ाबले लाइ मैदान ते लही पिया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे घोटकी मां CN न्यूज़ जो ब्यूरो चीफ मोहम्मद इस्माइल गडाणी। जी मोहम्मद इस्माइल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ज़िले घोटकी में मक़ामी चूंडनि जो चहचटो 1524 उम्मीदवार क़िस्मत आज़माइण लाइ मैदान में लथल। अक्सरियत आज़ाद उम्मीदवार जे ज़िले घोटकी में पहिरियों भेरो वॾे पैमाने ते आज़ाद उम्मीदवार सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां मुक़ाबले लाइ मैदान ते लही पिया। हथ न खयों। 2 म्यूनिसिपल कमेटी, 4 टाउन कमेटियुनि ऐं 66 यूनियन काउंसिल ते मुजमी तौरु 1524 उम्मीदवार चूंड विढ़ंदा। लिस्ट जारी। हर UC ऐं वार्ड ते PP GDI तोड़े आज़ाद उम्मीदवारनि जो मुक़ाबलो थींदो। सूरतहाल दिलचस्प थी वई। सियासतदान पारां उज़ुर खयूं शुरू। मकानी चूंडनि दौरान 8,68,311 शहरी वोट ॾींदा। ज़िले में 264 वार्ड क़ाइमु कया विया। 691 पोलिंग स्टेशन क़ाइमु थींदियूं। म्यूनिसिपल कमेटी घोटकी में 14 म्यूनिसिपल कमेटी, मीरपुर में 9 टाउन कमेटी, डेरकी में 14 टाउन कमेटी, उबावड़े में 10, खानगढ़ में 6, आदिलपुर में 3 क़ाइमु। चूंडनि दौरान 4,81,050 मर्द ऐं 3,87,261 औरतूं बे वोट जो हक़ इस्तेमालु कंदियूं। 111 डिस्प्ले सेंटर क़ाइमु। जी ज़ारा। महिरबानी इस्माइल, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।